ये डिग्री आहे साईं, इहा जो असांजा वार कटी थी। अचो त तव्हांखे ॾेखारियूं त साईं। अस्सलाम वालेकुम। त अॼु आया आहियूं वार ठाराइण, मतिलबु घणो ॿार बि ठाराइनि था, असां चयो असां बि ठारायूं। ॿार साईं मुंहिंजा न आहिनि, ॿिया नंढड़ा अमड़ उन्हनि जी ठाहे थी पई। हूअं साईं असां हुन हो असांजे पको हजामा बटन हलनि पियो, पर अॼु नई हजामनि जेको हेयर स्टाइलिस्ट असांजी उनखे ठाराईंदा। वार आहिनि कोन मिड़ाई, शौक़ु पूरो कयूं था। ॿुधव त साईं ग्रेट क्लिप सैलून चेन आहे हिते वॾी। ॿुधव हे साईं होप असांजी हुई। यू कैन स्टार्ट बट मेक अ गुड हेयर कट। Make good haircut, huh? If you want to wait for her, you wait for her. You know. No, you can go and try. You're not confident. I can't do your hair. I'm comfortable. I'm just joking. You can do, no problem. Okay. I have trust on you. साईं चए थी पई तोखे मां ते भरोसो न आहे, हुन जो इंतज़ारु कर। मां चयो न तूं शुरू थी वञ। देर ई न आहे साईं, मशीन ते झूनी कारीगर लॻे थी पई। बसि साईं तरी चवंदा आहियूं हिते नाइन जो कमु ईअं न आहे सवलो, हिते डिग्री वठणी पवंदी आहे। सवली डिग्री न आहे, तव्हांखे हिते पढ़ाई करणी पवंदी आहे, पोइ ई तव्हां मशीन हलाए था सघो। बसि साईं पासे में कुतर करायो था पिया, वार वॾा थी विया, मज़ो न अचे। देर ई न आहे, दस कमु। मशीननि जा साईं डिफरेंट नंबर आहिनि। मां किथे पाकिस्तान जा नाई ॻाल्हि थींदा आहिनि, उहे देर ई न कंदा आहिनि, पर प्रॉपर ठाहींदा आहिनि। हिते साईं मशीननि जो कमु आहे, जीअं सारे न हिननि जा लापारा बि मशीननि ते थियनि था न, हे बि साईं वार बि मशीननि ते सॼा। हाणे वरी नंढो नंबर आहिनि। पासा छिले बसि असां बि रिकॉर्डिंग आहियूं सॼी जा। ॾिसूं कीअं थी ठाहे, मज़ो करे थी नथी करे, इहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो। हे त विच थो छिले भैया, पोयूं बि वॾा आहिनि, मथां बि वॾा आहिनि। ॾिसूं कीअं थी ठाहे। बाक़ी साईं ॿारनि जो वॾो चीखो हले थो पियो। हाणे लॻे थो नंढो ॿारनि जो साईं। हिते अंग्रेज़नि जा ॿार बि रहंदा आहिनि, ॿार ठाराइण जे लाइ। फौजी कट साईं, असां चवंदा आहियूं न फौजी कट, उहे कट था ठाराइनि। मां ॿारड़ी खे चए थी जेको चए वठी ॾींदी न, त उहा चए थी न इहो थो हले थो साईं। बसि साईं हाणे ॾिसो, हाणे बहितरीनु कमु थी वियो आहे। दाढ़ी असां पाण ठाहींदा आहियूं, ॿारड़ी जा बि ठही आहे। No, you are doing good job. I like it so far. Thank you so much. I've been doing this for 35 years. Oh. भाई जैसी 15 सालन जो तजुर्बो है। You have to confident, you know. Yeah. Somebody new. You never know. Yes. No, but I like it. You are doing amazing job. Because from you have to.
Last 3 years, the hope was doing haircut for me. From last 3 years, hope was doing haircut for me. That's why. So now you are passed. You are approved. No, I like it. Thank you. Zafar, chale. I was gonna ask. I was thinking it. I just didn't. I said it. Yeah, I don't think so. जमा था हवाला साईं कचहरी वो भी कंदा वेठा असांजी भी कचहरी हली थी पई लाइव But you know, right? No, but it's a really good movie. It's on Netflix. मूविंग जा हवाला सुन के हो तो Everything. They show it all. Like they show it all. Like there's the great thing. Oh my God. So it's a movie that couldn't come out today. Yes, so exactly. They were saying that on their Instagram how not all of those actors they're the actor names in the so they're saying how they're literally asking for a second, like a second movie. You're like, I would love a second movie. What? yeah good So long ago, we weren't as sensitive. But Yeah. now it's so like sensitive. Like, okay, okay, so even if I was I got, listen, season 1, I got real. Got white. She doesn't understand. No, she's like, she's changed. Yeah, and then when you So it's about it's gathering साईं तव्हां शेयर कंदा हलो जेसि ताईं still off the wall because it's been so it's one of my favorite movies. It's a good it was so good. So we got boring at the beginning of your one, and then at the end of it, like, not go to the river. Watch not time that. yeah, and then towards the end, it just got really good. It's like credit card, ID, and then it's like the white woman there. I think that show's well written. बस ताईं वारा नंढड़ा आहिनि छा बच्चा जेके आहिनि हिननि जी ख़िदमत कयूं चारि वार आहिनि हिननि जी ख़िदमत कयूं था छा चवंदा आहिनि चारि ई हुजनि पर सदोरा Where's the hospital? Hospital, what is it? It's a big building with patients because that's not important right now. That's the kind of stupid बस साईं I think I also one of those cards they were like, तॾहिं चवंदो आहे हिते बि साईं नाई जेके आहिनि उन्हनि जी बि पढ़ाई आहे उन्हनि जी बि डिग्री आहे and she told me this guy, I asked her and then like when the house code instead I got off the surgery what was it उहो हवाला करनि था पोयूं असांजा बि हवाला छो त साईं हे कचहरी हिन सां कचहरी करण जो कंहिंजो मज़ो हूंदो आहे
That's my thought. I forced a lot of my friends to watch it. Why? They don't want it. So if you watch it and sit there and get Want the eyebrow? You did a good job. I like it. Your good name? Huh? Your name? Sweet? Right there? Yeah, see. And license to be a certified. Really appreciate it. I feel a lot better. मैं बुझ लही आहे त हल्को महसूस कंदा थे न त ॾाढी वार वधाई वेठा त मज़ो ई न अचे पियो हाणे वरी थोरो झनकार कंदासीं तव्हांखे साईं तो ॾेखारण जो मक़सदु इहो मज़ा हिते सैलून जा वार कीअं कटबा आहिनि छा ॾिसो केॾा धक लॻल आहिनि ओके या आई एम looking good thank you Showing up, right? yeah All right, so this one, huh? and also feeling better now feeling All light right, before feel I had light. like a Too much hair. They feel hot, right? yes hot and also look like I have a burden on my head heavy yes thank you appreciate it yeah पंहिंजा अपन सैलून बहितरीन बस साईं पैसा ॾिसो घणा थी कढे पई yes साईं पैसा थी विया $20 $3 टिप 17-12 थैंक यू सो मच हैव अ गुड वन थैंक यू एप्रिशिएट इट ये ठही आहे पंहिंजा ॿार ॿुधो था साईं लॻे थो चश्मो विसरियो चश्मो थैंक यू सो मच असल में साईं विसरी वियो छा चश्मो साईं ते वार ठाराइण ते इहो फ़ाइदो आहे त सुकून साईं हाणे हल्का फुल्का थी आहे त चूपड़ियूं मुफ़्त आहिनि साईं हिते त साईं वार ठारायासीं ग्रेट क्लिप्स हाणे बहितरीनु कमु कयो मौसम जीअं बहितरीनु आहे ईअं पंहिंजो पाण खे बि अपग्रेड कयोसीं अचो त हाणे गाॾी धोईंदासीं बसि साईं हाणे आख़िरी कमु रहियल आहे अॼु जो उहो आहे पाण जी हल्का फुल्का थी विया त ईअं गाॾी खे बि हल्को फुल्को करायूं त बसि पहुची वियासीं कार वाश बसि साईं मज़ो वठूं था ज़िंदगी जो हम तव्हांखे ॾेखारियूं था पिया त तव्हां बि भाउ तव्हां जोत जलायो अॻिते वधो ज़िंदगी में तव्हां बि इहे मज़ा वठो अलाह हर कंहिंखे नसीब करे साईं बसि अची वियासीं साईं पंहिंजे फास्ट कार वाश अनलिमिटेड पास ज़ूम फास्ट लेन स्कैन कंदो पोयों नंबर प्लेट थी वियो ऐं दरवाज़ो खुली वियो ऐं असां अची वियासीं ऑटोमेटिक कार वाश
हाज़ुर हाज़ुर उस्ताद नई गाड़ी ते तव्हां ॾिसी था सघो एॾी दुधड़ थी वई आहे सफ़ा साईं कचे में बजाए दज़ बज़ हल्का निशान साफ़ थी वेंदी बसि मिटी शिटी है साफ़ थी वेंदी हा काफ़ी दोस्तनि खे पहिरियों ॾिठल आहे था पर जेके नवां आया आहिनि उन्हनि खे ॾेखारियूं साईं ऑटो कार वॉश बस हिन वटि अची वियो साईं फोटू ओए ॾिसो गाॾियुनि जा हे नंबर है त फलाणी गाॾी आहे साईं हाणे असांजी गाॾी ॾिसो नंबर प्लेट हर शइ अचे थी पई फास्ट लेन पास हर शइ त छा आहे कीअं आहे कहिड़ी गाॾी आहे घणो टाइम लॻंदो पूरो ऑटोमेटिक कार वॉश ऐं साईं बुर्श साबुण शैम्पू लॻणु शुरू थी विया साईं रगड़ायूं शैम्पू साईं ॾाढो खाधो मैटा मैटी सॼो जान शुरू आहे बसि हिकु नंबर गाॾी शीशो न पाइबो शीशो न पाइबो छिड़काव साईं Karangan gambaran. Danadan. Wah. बस यहाँ आखिरी पानी पानी उन्हीं का पोइ एयर कतरो कतरो साफ प्रेशर एॾो आहे हिन रूलनि में नहीं उॾारे था छॾनि पाणी खे सफ़ा शीशे वांगुरु साफ सफ़ा हिकु नंबर पाणी गायब शीशो साफ गाड़ी शीशो हिकु नंबर का शीशा वीशा साफ फर्श साफ आसमान साफ हर शइ साफ साईं ग्रीन सिग्नल दियो त लेट्स गो असांजे पोयों गाॾी अचे थी हुनजी सफ़ाई हले थी पई ओया ॾिसो ओयो साईं हाणे वरी आखिरी ओयो ट्रक पास साईं त बसि अदा हे गाॾी तव्हांजी साफ़ थी वई पाण वधीक साफ़ करणी आहे त हेॾे करंदा माण्हू अंदरो असांखे साईं काफ़ी देरि थियल आहे निकितल आहे उनजे करे हलूं था पिया घर बसि गाॾी तव्हांजी साफ़ शीशो वाह अॼु त साईं ट्रैफिक आहे अॼु त साईं ट्रैफिक 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 शेयर कंदा हलो छतरी बंद ॿार बि कटिजी विया हीरो थिया ते गाॾी बि धोपिजी हर शइ थी वई बसि वेंदे वेंदे शेयर करे छॾियो पंहिंजे परिवारनि जो ख़्यालु रखो पर हिकिड़े ॾिसो था ट्रैफिक केॾी आहे हिकिड़ी ॿी शइ केॾी ट्रैफिक आहे ट्रैफिक 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 वेस्ट 380 जा हाईवे जा नाला आंदा हिते ईअं न आहे त जुमो ख़ान फलाणो वॾेरो
उहे न आहिनि हिते साईं रोडनि जा नाला नंबरनि ते आहिनि त हे ट्रैफिक पर सुकून सुकून त हलंदासीं हले थी पई ट्रैफिक हर को पंहिंजी लेन में थो हले ॾिसो था कोई ईअं न आहे त गुत हणे हेॾो होॾो हे पर एक्सीडेंट थियो आहे हे हणी थो सघे गुत छो त हे साईं टोइंग वारा आहिनि हे गाॾी टो कंदा आहिनि गाॾी ख़राबु थी वञे न पोइ इन तख़्ते ते खणाए वेंदा आहिनि पर को बि ईअं नथो करे त अगरि ट्रैफिक जाम आहे त मां हेॾो फुटपाथ ते निकिरां या विच हितां हाणे ख़ाली थियो आहे वरी गुत हणां हेॾे को अहिड़ो सीन न आहे सुकून त हर को पंहिंजी लाइन में सुकून सां साइड बाय साइड इवन पोयों बि न त परी साइड ख़ाली पई आहे गुत हणे न कोई माण्हू सुकून मज़े सां हिते ई वापदारा बि लॻा पिया आहिनि बिजली जे पोलनि ते कमु हले थो पियो वाह इहे साईं अमेरिकन डेली रूटीन ज़िंदगानी लाइफ हले थी पई जेका तव्हांखे ॾेखारियूं था पिया हिकिड़े आम माण्हू नॉर्मल ज़िंदगी ते कीअं थी गुज़रे कीअं वार था ठाराइनि गाॾी कीअं साफ़ु सुथरी रोड रस्ता ॾिसो लेन में हाणे जाम गाॾियूं आहिनि पर कोई ईअं कटो नथो हाणे गुत न आहे अॻे हुजे या चाहे पोयां गुत न आहे गुत कार ई न आहे सुकून प्यार मोहबत त बसि साईं अॼु हिते ई पंहिंजी पुॼाणी कयूं था प्रोग्राम वरी जल्द मिलंदासीं जेसि ताईं दुआनि में यादि पंहिंजे परी प्यारनि जो ख़्यालु रखिजो पर वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो हिकिड़ो शेयर थी वञे मज़ो अची वेंदो अलाह हाफ़िज़